लता चंड ईअं लॻो ॼण कंहिंजी 20 साल वही थी चंड तां धरती ईअं लॻी ॼण सूंहं समूरी हुआ हुई दूरी केॾी सूंहं लाथी कूड़ खे केॾो रूप ॾे आवे जो हर शे वारी वारी थी हीर लॻण ते धूड़ उॾे। सिंधुरनि हज़ारें शख़्सियतनि जी ज़िंदगी जी अखियुनि ॾिठी शाहिद आहे जिन मुफ़लिसी ऐं गुरबत जी ज़िंदगी गुज़ारण बावजूद पंहिंजी धरतीअ जे आचपे ऐं वकार लाइ गुरबत जी तिखी कातीअ सां ज़बह थींदे बि पंहिंजा हौसला बुलंद रखिया आहिनि ऐं कॾहिं बि कंहिं ॾाढ अॻियां जी न झुकिया आहिनि। उन अज़ीम इंसान मंझां सिंध जो अवामी शाइर इब्राहिम मुंशी बि हिकु आहे। मोहम्मद इब्राहिम तखलुस मुंशी 1934 ईस्वी ॻोठ जिनान ख़ान सूमरे तालके टंडे मोहम्मद ख़ान ज़िले हैदराबाद में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो मोहम्मद इसहाक़ हो जेको पिणु सुठो शाइर हो। इब्राहिम मुंशी शाइरी जी शुरूआत 13 सालनि जी ॾिमार में कई। पाण शुरूआत में मौलूद गज़ल ऐं पोइ अश्किया कलाम चवणु लॻो। 1945 ईस्वी में संदसि वालिद जे विछोड़े नंढे इब्राहिम खे आज़माइश में विझी छॾियो। संदसि घर जो सॼो ॿार अची मथसि पियो। उहो ई सबबु आहे जो पाण 5 दर्जा सिंधीअ जा पढ़ी वधीक तालीम हासिल न करे सघियो। पाण मुसलसिल पेट जी बाह उझाइण लाइ कॾहिं घोराऊ बणिजी ॻोठ ॻोठ में सदाऊं हणंदो रहियो त कॾहिं वरी रिश्तेदारनि जी ज़मीन जा 3 एकड़ आबाद करे मुंशीगिरीअ जो कमु करणु लॻो। इहो सबबु आहे जो पाण पंहिंजो तखलुस मुंशी रखियईं। इब्राहिम मुंशी अवामी शाइर हो। संदसि शाइरीअ में संजे ॾुतियल बुखायल ऐं मज़लूम माण्हुनि जो दर्द समायल आहे। संदसि शाइरी पीढ़ियल तबिके जी भरपूर अक्कासी करे थी। वरी भींग कई जन से भाऊ अची विया, वरी भींग कई जन से भाऊ अची विया वॾेरा विकाऊ अची विया। कसाबनि खां कुहंदे लंघी विया जलीको, कसाबनि खां कुहंदे लंघी विया जलीको। वरी 5 साल सेखारण आया ठीको, वरो सभु वेड़ी चाह वठूं वाट ॿी को। अटे ऐं लटे ऐं उधे जा ॾेई नारा, कयूं क़ौम अॻियां पंहिंजा मुहकारा। कॾहिं बणिजी इस्लाम जे अख जा तारा, कॾहिं बणिजी लैनियन में माऊ अची विया। इब्राहिम मुंशी जी शाइरी सिंध माण्हुनि जे अहसासनि तकलीफ़नि ऐं जज़्बनि जो सगारो आवाज़ आहे। संदसि शाइरी वॾेरकी सियासत ऐं सिंध दुश्मन सियासत कंदड़ भोतारनि जा राज़ पधिरा करे थी। हर बशर गमगीन तुंहिंजे ॻोठ में, नाहे का तस्कीन तुंहिंजे ॻोठ में। 4 ठेकेदार वापारी ॿ 4 सभु ॿिया मिसकीन तुंहिंजे ॻोठ में। वाह कोरट जज तूं जलाद तूं, वाह कोरट जज तूं जलाद तूं, को बि रहंदो केन तुंहिंजे ॻोठ में। गम ग़रीबनि खे सदाईं पेट जो, गम ग़रीबनि खे सदाईं पेट जो, तूं ई तूं शौक़ीन तुंहिंजे ॻोठ में। मुल्क तुंहिंजी खे ॾिसी मुंशी पढ़ी, मुल्क तुंहिंजी खे ॾिसी मुंशी पढ़ी, सूरत यासीन तुंहिंजे ॻोठ में। इब्राहिम सिंध जे हारी नारी कुर्मी काछी जी निमांदी कंदड़ शाइर हो। पाण कॾहिं बि सिंध जे हक़नि ख़िलाफ़ सौदेबाज़ी न कयईं ऐं उन ई करे ई जो पाण जॾहिं बि सिंधी क़ौम ख़िलाफ़ का साज़िश महसूसु कयईं त पाण सिंधी क़ौम जे हक़नि जो दफ़ाउ कंदे पंहिंजी शाइरी ज़रिए सिंध जे दुश्मन सां मुहादो अटकाईंदो रहियो। नथो जो सिंध लाइ लड़े, नथो जो सिंध लाइ करे, तो सिंध मां लॾे वञे, तो सिंध खे छॾे वञे, तो सिंध मां लॾे वञे, तो सिंध खे छॾे वञे। नथो जो सिंध लाइ लड़े, नथो जो धिजल लाइ करे, तो सिंध मां लॾे वञे, तो सिंध खे छॾे वञे, तो सिंध मां लॾे वञे, तो सिंध खे।
इब्राहिम जी शाइरी जिते वतन जे दफ़ा लाइ दुश्मननि सां अखियुनि में अखियूं मिलाए जवाब ॾियण जो चिटो इज़हार आहे त उते वरी महबूब जे सिक ऐं महबूब जे मिलण जे ओसीड़े में सालनि भरे इंतज़ार जो इज़हार पियो। छायो भुछमर छायो रुत आई बसंतिया छायो भुछमर छायो रुत आई बसंतिया जुट जो रथिया जो भन हर मन में मस्तिया जुट जो रथिया जो भन हर मन में मस्तिया हर कहीं साहित्य मुनशी हर कहीं साहित्य मुनशी पंहिंजी हूर परी आहे अहिड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे। इब्राहिम मुंशी जी शाइरी जा केतिराई मजमूआ शाया थी चुका आहिनि जंहिंमां धरतीअ दीन धर्म गूंदर वेंदा गुज़री धोइरे ॾींहं धाड़ा इब्राहिम मुंशी जे कयल पोरे ते सॼी सिंध खे नाज़ आहे। अॼु पूरी सिंध इब्राहिम मुंशी जहिड़े अवामी शाइर ते फ़ख्र महसूसु करे थी ऐं पिणु यादि करे थी। हिसन जो अवामी शाह 31 जुलाई 2003 ईस्वीअ ते हिन जहान मां लाॾाणो करे वियो।